सभी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवंदासीं। अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में न्यूज़ ब्रेक कयूं, उन खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं कुझु नई ताज़ी, ऐं उन खां पोइ वरी अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान ॿुधाए छॾिया अवां खे त हमज़ा खां पोइ असांखे जॉइन कयो आहे नूरुल हुदा। पाण स्टूडेंट आहिनि ऐं BBA डिपार्टमेंट जे फाइनल ईयर जूं स्टूडेंट आहिनि फ्रॉम नमल यूनिवर्सिटी। सो नूरुल हुदा खे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम नूरुल हुदा, ठीकु आहियो? वालेकुम अस्सलाम, अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक। माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा नूरुल हुदा, कीअं यूनिवर्सिटी जो सफ़र रहियो आहे? वेल टिल नाउ मुंहिंजो बेहतरीन सफ़र रहियो आहे, आई वुड से। काफ़ी एक्सपीरियंसिस थिया आहिनि, काफ़ी लाइक लर्निंग प्रोसेसिस इलाही, मतलब आई गॉट टू लर्न अ लॉट ऑफ थिंग्स थ्रू आउट एकेडमिकली भी ऐं को करिकुलर एक्टिविटीज़ भी आई बीन पार्टिसिपेटिंग इन दैम एज वेल। तो आई वुड से कम्प्लीटली ज़बरदस्त एक अमेजिंग मतलब एक्सपीरियंस रहियो आहे। अच्छा टीचर्स कीअं कॉपरेट कंदा हुया, टीचर्स जो बिहेवियर कीअं हूंदो हुयो अवां सां? ऐं मतिलबु हिकु हीअ बि सुठी अपॉर्चुनिटी आहे, तव्हां BBA डिपार्टमेंट जा फाइनल ईयर जा स्टूडेंट आहियो ऐं तव्हांखे पंहिंजे टीचर्स सां हिकु प्रोग्राम में अचण जी अपॉर्चुनिटी मिली आहे, त कीअं महसूसु करियो पिया? वेल इट साउंड्स लाइक यू नो वेरी लाइफ टाइप लाइफ एक्सपीरियंस एक हो रहा है, ये फील हो रहा है मुझे। और टू बी वेरी ऑनेस्ट आई थिंक आई हैव बिन रियली वेरी लकी। स्टार्टिंग खां ही मूंखे ईअं फील पियो थिए कि टीचर्स जे मामले में, फैकल्टी जे मामले में आई हैव बिन लकी, स्टूडेंट्स एट द नमल हैव बिन लकी कि BBA डिपार्टमेंट जा टीचर्स जेके आहिनि काफ़ी कोऑपरेटिव, स्पेशली PhD होल्डर्स था थियनि, त उन हिसाब सां उन्हनि जो एक्सपीरियंस हूंदो आहे, उन हिसाब सां उहे असांखे टीच कंदा आहिनि, उन हिसाब सां मतिलबु हिकिड़े स्टूडेंट खे वठी हलंदा आहिनि पाण सां गॾु। इट्स नॉट लाइक कि तव्हांखे ॾेई छॾियो होमवर्क क्विज़िस वग़ैरह एंड यू डू इट ऑल बाय योर सेल्फ। दे मेक श्योर कि तव्हांखे हर हिकु शइ सम्झ में अचे पई। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सुठो। नूरुल हुदा, तव्हां सां वधीक बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अच्छा सर, थोरो ॻाल्हाइणु चाहींदसि मोहम्मद ज़ुल्फ़कार साहब सां मां ऑनलाइन स्टडी जे हवाले सां, छाकाणि त असांजे प्रोग्राम में लाइव कॉलर शामिलु थिया आहिनि, उन्हनि ऑनलाइन स्टडी जे हवाले सां कुझु पुछो आहे। सो यस सर, प्लीज़ तव्हां थोरो ॿुधायो असांखे। ऑनलाइन स्टडी के हवाले से अगर मैं बात करूं तो ये मेरे ख्याल में शायद कोविड का एक तोहफ़ा है, जिसके ज़रिए इहा ॻाल्हि बिल्कुलु तव्हां दुरुस्त कई आहे। इहो कोविड जे तरफ़ खां असांखे तोहफ़ो मिलियो आहे, बिल्कुलु। तो कोविड ने हमें बताया कि हम इस तरीके से भी एजुकेशन दे सकते हैं कि ऑनलाइन भी एक तरीका है जिसके ज़रिए आप कोई भी स्टूडेंट जो है घर से बैठ के भी जो है अपनी तैयारी कर सकता है और सीख सकता है। बिल्कुल। लेकिन बस ऑनलाइन के साथ एक छोटा सा एक प्रॉब्लम ये है कि इसके अंदर स्टूडेंट की जिम्मेदारी बढ़ जाती है, उसको थोड़ी सी ज़्यादा मेहनत करना पड़ती है, उसको ज़्यादा कंसिस्टेंसी के साथ बैठना पड़ता है। अगर वो नहीं चाहे तो फिर जो है वो टीचर क्योंकि सामने नहीं है, अब क्लासरूम नहीं है, तो फिर वो उस किस्म के जो है लर्निंग फिर वो नहीं हो पाती। अच्छा, इस हवाले से नमल ने भी बड़ी कोशिश की है, क्योंकि आपको जैसे मालूम है कि नमल जो यूनिवर्सिटी वो मेन कैंपस तो इस्लामाबाद में मौजूद है। अब नमल ने ऑनलाइन को ही एक अपॉर्चुनिटी समझते हुए अडॉप्ट किया है, स्मार्ट क्लासरूम्स बनाए। यानी कि अगर कोई स्टूडेंट है जो कि ऐसा कोर्स पढ़ना चाहता है जो कि नमल हैदराबाद में मौजूद नहीं है, तो वो यहाँ नमल हैदराबाद में बैठ के नमल इस्लामाबाद में पढ़ सकता है। अच्छा, अब इसके अंदर दो चीज़ों को ओवरकम किया गया है कि एक तो आप डिस्टेंस आपको ट्रैवल नहीं करना पड़ रहा, दूसरा ये कि आपको क्लासरूम का एनवायरनमेंट मिल रहा है, और तीसरी चीज़ ये कि आपको वो चीज़ मिल रही है जो कि यहाँ दस्तयाब नहीं थी, आपको आपके डोर स्टेप के ऊपर। तो इस तरीके से ऑनलाइन को अगर मैं कहूँ तो ये बड़ा ही सपोर्टिव सिस्टम है, बड़ी ही सपोर्टिव चीज़ है। हाँ हाँ बिल्कुलु सही चओ पिया। ऐं उन खां पोइ ज़ूम ते क्लासिस वठणु ऐं घर में वेही करे तव्हां एतिरा फ्लैक्सिबल थी वेंदा आहियो जो तव्हां उन क्लास में मौजूदु हूंदा आहियो जिथे ज़हनी तौर ते तव्हां पंहिंजी मौजूदगीअ जो अहसासु ॾियारियो था। ऐं कोविड बिल्कुलु तव्हां इहा ॻाल्हि मूंखे क्लिक थी, मूंखे दिलि सां लॻी त कोविड खां पोइ असां जेको आहे न घर में वेही करे पढ़णु सिखिया आहियूं, पढ़ाइणु सिखिया आहियूं। मां तव्हां खां बि पुछणु चाहींदसि, जॾहिं पढ़णु ऐं पढ़ाइण जी ॻाल्हि अचे थी न, फौज़िया मेमन खां बि मां पुछणु चाहींदसि त पढ़णु ईज़ी आहे, पढ़ाइणु ईज़ी आहे? मूंखे लॻंदो आहे पढ़ाइण सां असां वधीक सिखूं था, ऐसा है? बिल्कुल ऐसा ही है। पहले आपने पूछा इजी क्या है, तो इजी मतलब दोनों बहुत इजी तो दोनों नहीं है, बट इफ़ आई कंपेयर तो टीचिंग में आपको खुद ज़्यादा पढ़ना पड़ता है, क्योंकि जब मैं स्टूडेंट थी तो टीचर्स ऑफ कोर्स आपकी हेल्प करते हैं, जो आपको पर्टिकुलर एक बुक दी गई है वहाँ से आपने पढ़ लिया एंड देन एग्जाम्स आपने दे दिया, आपको आइडिया हो गया कि इस टॉपिक पे क्या है। बट जब पढ़ाने की बात होती है तो आई फील लाइक मुझे 3-3, 4-4 बुक्स पढ़नी पड़ती हैं पहले खुद ही,
पता करना पड़ता है कि जो स्टेटमेंट दिया गया है ये ऑथेंटिक है, वैलिड है, सही, ताकि सही, मैं अगर आगे प्रोसेस कर रही हूँ अपने स्टूडेंट्स के माइंड में ये बात जा रही है तो इट शुड बी ट्रू एंड वैलिड। तो वो सारी रिसर्च करनी पड़ती है। तो पढ़ाना आई वुड से इट्स मोर डिफिकल्ट दैन हा हा पढ़ना। छो त गॾु फन हूंदो आहे जॾहिं असां पढ़ंदा आहियूं ऐं असांजे मथां एतिरी घणी ज़िमेदारी कोन हूंदी आहे, बसि हिकिड़ो असांजो पंहिंजो कोर्स आहे उनखे वठी हलणो हूंदो आहे, पंहिंजी नॉलेज जेकॾहिं इंक्रीज़ करणी आहे दैट्स एन अदर थिंग। तव्हां गॾोगॾु कुझु न कुझु पढ़ंदा ई रहंदा आहियो, गॾोगॾु कुझु न कुझु तव्हांजूं एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि, एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ बि तव्हांजूं हूंदियूं आहिनि। पर जॾहिं तव्हांखे पढ़ाइणो आहे त पोइ वधीक हिकिड़ी वधीक ज़िमेदारी हूंदी आहे। ऐं मां जॾहिं अच्छा उहे टॉपिक्स जिन ते हमेशह ट्रेनिंग्स ईंदी आहियां, जॾहिं ट्रेनिंग ॾियणी हूंदी आहे त मां ॿीहर तयारी कंदी आहियां। अच्छा मुंहिंजा हिकिड़ा उस्ताद आहिनि सर, उहे चवंदा आहिनि मैडम त जॾहिं तव्हांजो हिकिड़ो किताबु पढ़ियल आहे ऐं तव्हां भले उनखे 80 दफ़ा पढ़ियो आहे, पर जॾहिं तव्हांखे उन किताब जे बारे में ॻाल्हाइणो आहे किथे वञी ऐं तव्हांखे वक़्तु मिले थो त तव्हां उन किताब खे ॿीहर पढ़ो ऐं पोइ तव्हां सुठे तरीक़े सां ॻाल्हाए सघो था। त लर्निंग प्रोसेस मूंखे इन जे लाइ ई ख़ूबसूरत लॻंदो आहे, छो त असां कुझु न कुझु हमेशह नओं सिखंदा ई रहंदा आहियूं, असां हर कंहिंखां सिखंदा आहियूं। ऐं मां हमेशह चवंदी आहियां असां नंढे ॿार खां बि सिखंदा आहियूं। सो लर्निंग प्रोसेस इन जे लाइ ॾाढो घणो ख़ूबसूरत हूंदो आहे। अच्छा मैडम, नमल अव्हां जे लाइ कीअं आहे? हूअं त माना असां ॾाढो ॻाल्हाईंदा आहियूं, नमल यूनिवर्सिटी जो इंट्रो तव्हां ॾाढो हमेशह ख़ूबसूरत ॾींदा आहियो, स्टूडेंट्स जे हवाले सां सुठो ॿुधाईंदा आहियो, फैकल्टी जे हवाले सां ॾाढो सुठो। पहिरीं बि असां जॾहिं बि ईअं बिल मुशाइबा कचहरी थी आहे त ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां ओवरव्यू ॾींदा आहियो नमल यूनिवर्सिटी जो। पर मां अॼु चाहींदसि तव्हां पंहिंजे बाबति ॻाल्हायो, नमल यूनिवर्सिटी जो अव्हां जी ज़िंदगी में छा किरदारु रहियो आहे? जी जी देखिए मैडम, मैंने अपना करियर का स्टार्ट किया था लाहौर में एक निजी यूनिवर्सिटी से, जहाँ से मैंने तालीम हासिल की, वहीं से मुझे पढ़ाने के लिए अपॉर्चुनिटी मिल गई। एंड उसके बाद ये हुआ मैम कि वो चलता रहा एंड 2012 में जब मुझे हैदराबाद शहर में आने का मौका मिला तो मैंने इससे पहले भी 7 से 8 साल एक और यूनिवर्सिटी में अपनी सर्विसेज दी हैं। नमल में मुझे ऑलमोस्ट मैम ये 4th ईयर है सर्व करते हुए। सो इसमें मैम ये है कि मुझे लगता है कि नमल का जो हमारा हेड ऑफिस है, जो इस्लामाबाद कैंपस है, अब वो हम लोगों की ज़िंदगी में बहुत पॉजिटिव रोल प्ले कर रहा है। सही। किस तरीके से मैम कि हमारे जो रेक्टर साहब हैं वो उनका एक बड़ा अच्छा एक विजन है। नमल इस्लामाबाद में लार्ज स्केल हो या स्मॉल स्केल हो, वहाँ पे जो भी ट्रेनिंग होती है, जो भी मीटिंग होती है, वहाँ से हमें ऑनलाइन कनेक्ट कर दिया जाता है। तो सिर्फ मैं नहीं कर रही हूँ और जॉब नहीं कर रही हूँ, इनफैक्ट नमल जो है वो मेरी पर्सनल ग्रोथ में, मेरे एक्सपीरियंसेस में बहुत ज़्यादा इजाफा हो रहा है। तो एज अ करियर भी मुझे नमल एक अच्छा इदारा जो है पसंद है ज़ाती तौर पे। सही अच्छा 4 साल तव्हांखे दिस बिन 4th year to me serving here in नमल। ज़बरदस्त। अच्छा नूरुल हुदा मौजूद आहिनि, नूरुल हुदा जे बारे में ॿुधाए चुकी आहियां त पाण BBA डिपार्टमेंट जे फाइनल ईयर जो स्टूडेंट आहिनि ऐं नमल यूनिवर्सिटी जे हवाले सां असां सां ॻाल्हि ॿोल करे रहियूं आहिनि। नूरुल हुदा, स्टूडेंट्स अव्हां सां गॾु पढ़नि ऐं अव्हां जो हिकिड़ो बहितरीनु ज़िंदगी जो सफ़र छा सिखियो आहे? आउं चाहींदसि त नूरुल हुदा तव्हां सिंधी में ॻाल्हायो, तव्हांजो एक्सेंट बि ॾाढो प्यारो आहे। जी प्लीज़। जी हाँ, बेसिकली आउं सिंधी आहियां। जी हा। तव्हां रिपीट कंदा? जी नूरुल हुदा, माइक पहिरीं थोरो मथे कयो ऐं आउं चाहींदसि त तव्हां ॿुधायो त तव्हां छा सिखियो आहे? सो फार काफ़ी सारियूं शयूं सिखियूं आहिनि कि मतिलबु सोसाइटी में तव्हांखे बेसिकली हलणो कीअं आहे, तव्हां कीअं पंहिंजे पाण खे मनाए था सघो, कीअं तव्हां पंहिंजे मतिलबु कीअं तव्हां इलाही सारियूं शयूं एक्वायर करे था सघो। ऐं आई थिंक कि इहो इलाही ज़रूरी हूंदो आहे मतिलबु हर स्टूडेंट जे लाइ कि तव्हांखे एक्सपोजर ॾिनो वञे। तव्हांखे नॉट जस्ट एकेडमिकली तव्हां सिर्फ़ु बुक्स पढ़ंदा रहो, बट तव्हांखे को कैरिकुलर एक्टिविटीज़ बि सेखारींदा रहनि, गॾोगॾु तव्हांजूं स्पीचिस, डिबेट्स, इवन टैलेंट हंट शोज़ बि थींदा रहनि, जीअं सिंगिंग वग़ैरह थी वियो। त उन हिसाब सां आई हैव लर्नड अ लॉट इन दिस यूनिवर्सिटी एज अ स्टूडेंट। नूरुल हुदा, तव्हां ईअं चई सघो था त हीउ मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो ख़ूबसूरत सफ़र आहे। जी हाँ, एग्ज़ैक्टली। मतिलबु हिकु अहिड़ी शइ आहे जेका एक्सप्रेस मां नथी करे सघां फ़िलहाल। आई थिंक वर्ड्स कोन आहिनि मूं वटि एक्सप्रेस करण जे लाइ, बट जॾहिं ही सॼो पास थी वेंदो, सिंस आई एम इन माई लास्ट ईयर, त काफ़ी मूंखे ॾुख बि लॻो पियो आहे, जल्दी यूनिवर्सिटी ख़तमु थी थिए, पर अॻियां बि वधणो आहे ऑब्वियसली। त उन हिसाब सां
ज़बरदस्त मूंखे ॿुधी करे ॾाढो सुठो लॻो, ॾाढो बहितर लॻो। फौज़िया मेमन साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं तव्हां इंस्पिरेशन आहियो मैडम असांजा जेके बि हिन वक़्तु व्यूअर्स ॿुधनि पिया ऐं स्पेशली कुझु स्टूडेंट्स जेके हिन वक़्तु ॿुधी रहिया हूंदा छो त मॉर्निंग टाइम आहे ऐं पोइ रिपीटेशन में असांजो प्रोग्राम वधीक ॾिठो वेंदो आहे जॾहिं बि असां सां मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी जा स्टूडेंट स्पेशली मूंसां मिलंदा आहिनि त ॿुधाईंदा आहिनि त असां मुख़्तलिफ़ क्लिप्स तव्हांजा ॾिसंदा आहियूं, मुंहिंजे सोशल अकाउंट ते उहे क्लिप्स ॾिसी वठंदा आहिनि ऐं ॾाढो सुठो हिकिड़ो रिस्पॉन्स मूंखे मिलंदो आहे त मूंखे ख़ुशी थींदी आहे। त मां चवणु चाहींदसि त तव्हां बि इंस्पिरेशन आहियो उहे तमामु जेके असांजा व्यूवर्स अव्हांखे ॿुधंदा अव्हांखे ॾिसंदा। सो यस तव्हां असांखे ॿुधाईंदव त हिकिड़ो यूनिवर्सिटी जो इन्वायरमेंट ऐं हिकिड़ो न्यू स्टूडेंट अचे थो छाकाणि तव्हां वटि न्यू बैच बि आई आहे न त उनजे लाइ तव्हांजो छा रायो हूंदो, कीअं तव्हां पंहिंजी यूनिवर्सिटी जे सफ़र खे ख़ूबसूरत सफ़र खे वठी हली सघो था? आई थिंक सबसे पहले थैंक यू सो मच, आपने इंस्पिरेशन वाली बात की, थैंक यू। आई थिंक जब स्टूडेंट आता है इंटर के बाद, जब वो एंटर होता है यूनिवर्सिटी तो उसकी बहुत ज़्यादा एक्सपेक्टेशंस होती हैं एक स्टूडेंट की। मे बी जब एक स्टूडेंट थी तो मुझे लगता था यूनिवर्सिटी में ऐसे होता है वैसे होता है, पढ़ाई से हटके जो चीज़ें होती हैं वो आपके माइंड में होती हैं जो रियलिस्टिक ग्राउंड में आई वुड से कि नहीं प्रैक्टिकल नहीं होती कुछ चीज़ें। तो जब स्टूडेंट्स आते हैं यूनिवर्सिटी के अंदर तो आई थिंक इट टेक्स टाइम टू अंडरस्टैंड दैम और उनको भी टाइम लगता है माहौल को समझने में, टीचर्स को समझने में या पूरी यूनिवर्सिटी का जो इन्वायरमेंट है ओवरऑल उसको समझने में भी टाइम लगता है। आई बिलीव कि हर स्टूडेंट की अपनी अपनी पर्सनालिटी जैसे होती है, हम बात करते हुए आ रहे हैं, इंडिविजुअल की एक अलग पर्सनालिटी होती है, सब अलग अलग तरीके से सोचते हैं। तो अगर एक क्लास में आते हैं 1 हफ्ता 2 हफ्ता मे बी 1 सेमेस्टर उनको लग जाता है समझने में, तो इट इज़ ओके। स्टूडेंट्स हैं, ह्यूमंस हैं, सबकी अलग अलग पर्सनालिटी है, तो इट टेक्स टाइम एंड वी शुड बी पेशेंट विद देम कि अगर एक स्टूडेंट ऐसी बात कर रहा है दूसरा ऐसी बात नहीं कर रहा है तो वी शुड नॉट क्वेश्चन कि वो ऐसा क्यों है या ऐसा क्यों नहीं है। हमें भी थोड़ा टाइम देना चाहिए उनको, जैसे वो हमें टाइम देते हैं एज अ टीचर। सही बिल्कुल तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। एज़ एन इंस्ट्रक्टर, एज़ अ टीचर, एज़ अ मेंटोर तव्हांखे थोरो वक़्तु ज़रूरु ॾियणो हूंदो आहे। अच्छा, कुझु जीअं मूं स्टार्टिंग में विच में ॻाल्हि कई स्टार्टिंग में त न, त कुझु टीचर्स असांजा अहिड़ा हूंदा आहिनि माज़रत सां असांजा कुझु उस्ताद मोहतरमीन अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॾाढो उन्हनि जो बिहेवियर रफ हूंदो आहे ऐं उन सां बि पोइ माइंड सेट ते न कुझु फ़र्क़ु ज़रूरु पवंदो आहे। ख़ैर वक़्त सां आराम सां हिकिड़ो सेमेस्टर गुज़रे थो ऐं बाद में स्टूडेंट्स त सम्झी वेंदा आहिनि। अच्छा सर, भला असांजे तालीम जे मैदान जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं त उन में केतिरो सुधारो आयो आहे ऐं छा था सम्झो त केतिरो सुधारो मुमकिन आहे, अचणु खपे? काफ़ी ज़्यादा सुधार तो बिल्कुल आया है तालीमी मैदान में, और पाकिस्तान की मैं तमाम जामियात की अगर बात करूँ, यूनिवर्सिटीज़ की बात करूँ, तो उन्होंने काफ़ी अच्छा परफॉर्म किया पिछले कुछ सालों में और जो है अपने आप को मनवाया है पूरी दुनिया में। और इसकी वाज़ेह मिसाल जो है वो बेसिकली जो प्रोडक्ट होती है उससे मिलती है कि जो हमारे डॉक्टर्स हैं, हमारे इंजीनियर्स हैं, जो हमारे ग्रेजुएट्स हैं, वो पूरी दुनिया में अगर जॉब्स कर रहे हैं तो वो इसका रिज़ल्ट है, वो इसका सबूत है कि जी हमारे जो तालीमी निज़ाम जो है वो बेहतर हुआ है पिछले कुछ सालों में। और इसमें अभी मज़ीद बेहतरी की बिल्कुल गुंजाइश है और कभी ऐसा नहीं होता कि कोई चीज़ किसी पॉइंट पे आके रुक जाए, बेहतरी तो चलती ही रहती है। इसमें बिल्कुल बेहतरी की गुंजाइश भी है और होनी भी चाहिए। जी हाँ जी हाँ, बिल्कुल ऐसे ही। तो वक्त के साथ साथ जो इंशाल्लाह बेहतर भी होगा और हम दुआ गो हैं कि बेहतर हो और हमारे मुल्क का नाम पूरी दुनिया में रोशन हो। जी इंशाल्लाह आमीन सुम आमीन। ऐं मां चाहींदसि त असां उन्हनि स्टूडेंट्स जे लाइ बि ॻाल्हि ॿोल करियूं जेके हिन वक़्तु यूनिवर्सिटी में न्यू आहिनि ऐं अच्छा सिंध यूनिवर्सिटी जेकर ॻाल्हि कयूं मेरान जी त बैच असांजी अची चुकी आहे ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां क्लासिस बि हलनि पिया, पर सिंध यूनिवर्सिटी जी थोरी यूनिवर्सिटी असांजी लेट आहे तो थोरो टाइम कंज़्यूम ज़रूरु कंदी आहे, थोरो टाइम वठंदी आहे। सो टेस्ट जॾहिं थींदी अथव न्यू बैच ऐं जेके स्टूडेंट्स मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में सिलेक्ट कोन थी सघिया, इट्स ओके, इहो बि ज़िंदगी जो सफ़र आहे, ज़िंदगीअ में ईअं बि थींदो आहे। सो पढ़ाई ऐं तव्हांजो जेका तव्हांजी लर्निंग आहे उहा कॾहिं बि स्टॉप न थी सघे। अच्छा मैम, मां उहे बि स्टूडेंट्स ॾिठा आहिनि जेके अकेडमिकली एतिरा सुठा कोन रहिया, पर जेकॾहिं उन्हनि जी सक्सेस सर ॾिसिजे थी त एतिरो ख़ूबसूरती सां हुननि पंहिंजी ज़िंदगी खे ठाहियो आहे त असांखे इन बिल्कुलु बि महसूसु कोन थींदो आहे त को अकेडमिकली हुननि जो अहिड़ो को सफ़र ख़ूबसूरत कोन रहियो। अच्छा भला इंडिविजुअली स्टूडेंट्स जे लाइ तव्हां कीअं स्टूडेंट्स खे इनकरेज कंदव त तव्हांजो पंहिंजो रोल घणो? जी जी
प्लेटफॉर्म से ना एक बात जो तमाम पेरेंट्स को हमें बतानी चाहिए और टीचर्स को भी बतानी चाहिए और एज अ एडमिनिस्ट्रेटर हमें खुद भी ये बात समझनी चाहिए। दुनिया में तमाम बच्चे डॉक्टर बनने के लिए नहीं आए हैं, तमाम बच्चे इंजीनियर बनने के लिए नहीं आए हैं। हमें सोसाइटी में आर्टिस्ट भी चाहिए, सिंगर भी चाहिए, म्यूजिशियन भी चाहिए, डॉक्टर भी चाहिए, इंजीनियर्स भी चाहिए, रिसर्चर्स भी चाहिए, इंसान भी खपन था। हाँ, खूबसूरत इंसान भी हो। और मैम दुनिया में हर चीज मुकम्मल है और अगर किसी में थोड़ी बहुत कमी रह जाती है तो पेरेंट्स को बच्चों के ऊपर बोझ नहीं डालना चाहिए। मुझे पिछले 10-12 सालों में मैंने जो चीज सीखी है वो ये सीखी है कि पहले तो एक फुल स्टॉप लगाना पड़ता है हमें एज अ काउंसलर पेरेंट्स को। सही कि आप अपनी जो माजरत के साथ तमाम वालिदैन से मैं माजरत करती हूँ और पेशगी माजरत करती हूँ कि आपके दिल आजारी नहीं हो मेरी किसी बात से, लेकिन मैडम पहले तो पेरेंट्स को एक फुल स्टॉप हमें लगाना पड़ता है ऑफिस में बिठाकर कि आप अपनी फ्रस्ट्रेशन बच्चे के ऊपर नहीं रखें। और अगर मुझे लगता है कि मैं किसी वजह से किसी अपने जिंदगी के हिस्से में नाकाम रह गई हूँ तो वो नाकामी का बोझ मुझे अपने बच्चे पे नहीं डालना कि वो पूरा करके देगा। मैं डॉक्टर नहीं बन पाई तो मेरी बेटी डॉक्टर बनेगी तो देन मुझे कोई सेटिस्फेक्शन मिलेगी। तो पेरेंट्स को भी थोड़ा सा खुद को चेंज करना चाहिए क्योंकि देखिए मैम एक सुई से लेकर तो एक धागे तक और एक कपास के बीच से लेके तो फाइनल प्रोडक्ट तक एक कपड़ों तक जो है हर किसी का अपना रोल है। और दुनिया भी एक पूरा एक देखा जाए तो पूरी एक दीवार और हर दीवार की अपनी एक ईंट है। और हमें अपने हिस्से की एक ईंट लगानी है, हमें अपने हिस्से का काम करना है, तो इसको जरूर देखना चाहिए। और जैसे मैडम अगर हम बात करें कि तालीम है तो ये रिसर्च का शोबा है, तो इसमें अब हर कोई अच्छा रिसर्चर नहीं बन सकता, लेकिन इसी यूनिवर्सिटी में एडमिनिस्ट्रेटर भी है, इसी यूनिवर्सिटी में जैनिटोरियल स्टाफ भी है, इसी यूनिवर्सिटी में क्लरिकल स्टाफ भी है, तो हर किसी का अपना एक रोल है और उसको बाखूबी निभा सकता है। और फिर वही बात आ जाएगी मैम कि जो तैरना जानते हैं वो तैरेंगे, जो उड़ना जानते हैं वो उड़ेंगे और जो चढ़ना जानते हैं वो चढ़ेंगे। तो पेरेंट्स को भी अपने बच्चों का रोल जो है वो समझना चाहिए। अगर मैं नमक यूनिवर्सिटी की बात करूं तो मैम 2022 में हम लोग एक्स कैटेगरी में रिसर्च में 6 नंबर पर आए हैं एंड इट्स अ वेरी प्रेस्टिजियस स्टेटस फॉर अस। लेकिन तमाम फैकल्टी तो रिसर्च नहीं कर पाई, तमाम स्टाफ तो रिसर्च नहीं कर पाया, तो हर किसी का अपना एक रोल है, लेकिन जिन्होंने कॉन्ट्रीब्यूट किया है वो ठीक है। और कुछ को रिकग्निशन मिल जाती है, कुछ रिकग्निशन में ही मिलती है। तो पेरेंट्स को ये चाहिए कि अगर कोई कामयाब डॉक्टर है फैमिली में तो उसको नेक तमन्नाएं दें, लेकिन हो सकता है कि आपका बेटा साहबजादी या साहबजादा बेहतर इंजीनियर बन सकता हो। तो हम सिर्फ एक स्टिग्मा के साथ जो है ना वो हमें बच्चों को पुश नहीं करना चाहिए। तव्हां बिल्कुल सही चओ पिया, जेको असांजे मुआशरे में लेबल लगाए छॾींदा आहिनि या कुछ फील्ड्स जेके आहिनि उहे बाउंड करे छॾींदा आहिनि त असांजे ॿार खे हिन फील्ड में वञिणो आहे ऐं बहितर कारकर्दगी सां उन ॿार खे अॻियां अचिणो आहे। त इहो मुंहिंजे ख़्याल सां इन ॻाल्हि ते मां बि बिल्कुलु एग्रीड आहियां ऐं मां सम्झां थी त असांजो इहो कुछ मेंटल इशू बणिजी वेंदो जी, बिल्कुल बन जाता है मैम। पेरेंट्स जिद लगा लेते हैं कि मेरे बेटे के इतने परसेंटेज हैं, आप इसको इंजीनियरिंग में ही रखें, और जबकि बच्चा लिटरेचर पढ़ना चाहता है, वो लैंग्वेज पढ़ना चाहता है एंड वो शायद बिजनेस एंटरप्रेन्योर बनना चाहता है, लेकिन पेरेंट्स वांट कि मेरा बच्चा इंजीनियर बन जाए, मेरी बेटी इंजीनियर बन जाए या डॉक्टर बन जाए। क्योंकि देखिए मैम आप, दिस इज वेरी अनफॉर्चुनेट फॉर अस कि हुकूमत पाकिस्तान के जो सरकारी तालीमी इदारे हैं वहां पे सारे की सारी फीस स्टूडेंट से चार्ज नहीं की जाती है, कुछ हिस्सा आपको सरकार भी देता है। और MBBS देखिए मैम इट्स अ क्वाइट एक्सपेंसिव डिग्री, और अगर आप पूरी दुनिया में स्टडी करें तो मैट्रिक इंटर तक तालीम तो मुफ्त है, लेकिन यूनिवर्सिटीज में हम लोगों को इतना ज्यादा जो है वो अपॉर्चुनिटीज बजट से सरकार की तरफ से नहीं मिलती। तो अब उसमें मैम आप देखेंगे बहुत से हमारे यहाँ घरों में ऐसे है मामला कि अच्छा डॉक्टर ग्रेजुएट हो गया, अच्छा इंजीनियर ग्रेजुएट हो गया, लेकिन इंटरेस्ट ना होने की वजह से वो बच्ची या बच्चा फील्ड में जाके हाउस जॉब नहीं करता, सरकार को वापस से डिलीवर नहीं करता। तो हमें इसको भी देखना चाहिए कि अगर मैं हुकूमत पाकिस्तान से सरकारी डॉक्टर ग्रेजुएट हो जाती हूँ और मेरी उसमें इंटरेस्ट नहीं है तो वो सरकार का नुकसान है उसमें। बिल्कुल मैडम तव्हां बिल्कुल सही चओ पिया। ऐं असां जेकॾहिं ॾिसूं त जेका शइ ज़ोरी लॻाई वेंदी आहे तव्हांजे मथां उन में तव्हां कॾहिं बि ख़ूबसूरत तरीक़े सां अॻियां कोन था वधी सघो। व्यूवर्स असां ब्रेक जी तरफ़ वधूं पिया ऐं फौज़िया मेमन आऊं थैंकफुल आहियां तव्हां टाइम ॾिनो, बहितर तरीक़े सां असांजो प्रोग्राम असांजे व्यूवर्स ताईं पहुतो। नूरुल हुदा ऐं अव्हांजी थैंकफुल आहियां, ॾाढो मूंखे सुठो लॻो नूरुल हुदा सां ॻाल्हाए करे। व्यूवर्स नंढो ब्रेक आहे, सो स्टे ट्यून, वी आर जस्ट कमिंग बैक।
सभी ॾिसंदड़नि खे ऐं ॿीहर भली कार चवां थी व्यूअर्स तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में फौजिया मेमन खां पोइ असांखे जॉइन करे चुका आहिनि अली हैदर सरंदी ऐं अली हैदर जी जेकॾहिं फील्ड जी ॻाल्हि कयां त मीडिया एंड कम्युनिकेशन ही जेको स्टूडियो आहे मेहरान टेलीविज़न आहे असां चवंदासीं त अली हैदर तव्हांजे लाइ ही तव्हांजो घरु आहे सो दिलि जी गहराई सां तव्हांखे मां भली कार चवां थी सॉरी मुंहिंजो थोरो गलो ख़राबु आहे मां एलर्जिक बि आहियां ऐं थोरो मौसम जीअं चेंज थिए थो त पोइ गले ते असर बि थिए थो सो यस प्लीज़ तव्हांखे थोरो हिन सां गॾो गॾु बर्दाश्त करिणो पवंदो मूंखे ऐं उनखां अलावा असांखे नूरुल हुदा खां पोइ जॉइन करे चुका आहिनि मोहम्मद तलहा सिद्दीकी बैचलर्स ऑफ कंप्यूटर साइंस ऐं कंप्यूटर साइंस जा स्टूडेंट आहिनि तलहा खे बि मां भली कार चवंदसि अस्सलाम वालेकुम हैव अ गुड मॉर्निंग ठीकु आहियो तलहा तव्हां Myself, Mohammad Talha Siddiqui. I am from BSCS, 4th semester and continuing my second year. ज़बरदस्त बेसिकली हम लोगों का स्टूडेंट्स का जो क्वेश्चंस होते हैं कि हम लोग कौन सी यूनिवर्सिटी ज्वाइन करें सबसे मेन क्वेश्चन होता है तो एज अ स्टूडेंट नमल स्टूडेंट आपको एडवांटेजेस मैं बताता हूँ कि इसके अंदर सारी फील्ड्स हैं आपके पास पहले तो BSCS जिसका मैं डिपार्टमेंट का हूँ एज अ सीनियर है हम लोग उसमें आप कंप्यूटर के अंदर डेटा एनालिसिस प्रोग्रामिंग लैंग्वेजेस एज एन अदर वर्ल्ड कंप्यूटर हैव एन अदर वर्ल्ड फ्यूचर जो कि BSCS से आपको मिलते हैं और नमल यूनिवर्सिटी आप क्यों ज्वाइन करना चाहते हैं क्योंकि इसमें क्या रीज़न है क्योंकि आपको एक तो स्टैंड बाय मिलता है हर चीज़ आपकी फैकल्टी अच्छी है यहाँ पे ये है कि टीचर्स पे नो कॉम्प्रोमाइज़ कि अगर कोई इशू होता है आपको टीचर्स टोटली फ़ौरन चेंज करके देंगे एज अ स्टूडेंट अगर आप कोई भी फीडबैक देते हैं उनके बारे में आपको लैब्स मिलती हैं DLD लैब मिलती हैं आपको लाइब्रेरी मिलती है आपको प्लेग्राउंड मिलता है जो भी बेसिक फैसिलिटीज़ हैं वो आपको सारी चीज़ें यहाँ पे अवेलेबल हैं सेकंड चीज़ आपके घर के बहुत ज़्यादा करीब है आपके एरिया में तो आपको ये बहुत एक एडवांटेज है और बेसिकली इसके कैंपसेस आपको पता है कि हर जगह हैं अगर आप अपना कहीं और जाना चाहते हैं किसी और शहर में तो आपका वहीं से सेमेस्टर शुरू होगा आपको ये नहीं है कि फर्स्ट सेमेस्टर से ही आना है ज़बरदस्त क्यों और एज अ मेन कैंपस इसका इस्लामाबाद है हाँ बिल्कुल और यहाँ पे हैदराबाद में कैंपस है इनके वाओ जी ज़बरदस्त अच्छा पहिरीं त मां मोहम्मद तलहा सिद्दीकी खे ॾाढो एप्रिशिएट कंदमि मां को बि क्वेश्चन न कयो ऐं तव्हां ॾाढो सुठे तरीक़े सां ओवरव्यू ॾिनो आहे मूंखे ॾाढो सुठो लॻो ॾाढो बहितर अच्छा असां अॻियां वधंदासीं अली हैदर जी तरफ़ असां अॻियां वधूं था ऐं अली हैदर मां तव्हां खां तव्हांजो एक्सपीरियंस पुछंदमि तव्हांजी स्टूडेंट लाइफ कीअं सफ़र रहियो आहे यूनिवर्सिटी जो सफ़र त अल्हम्दुलिल्लाह अलाह जो शुक्र इलाही सुठो रहियो आहे हींअर ताईं त अॻियां उमेद छा आहे उमेद त बहितर थींदो पियो वञे वक़्त सां गॾु अगरि फर्स्ट सेमेस्टर सां कंपेयर कयूं त जो मुंहिंजे अचण खां पहिरीं 2 सेमेस्टर पहिरीं मीडिया एंड कम्युनिकेशन डिपार्टमेंट शुरू थियो त वक़्त सां गॾु गॾु इलाही डेवलपमेंट्स थियनि पियूं जीअं हाणे असांजा सुठा सुठा प्रोफेसर्स अची विया आहिनि जेके फुली मीडिया में इन बि आहिनि न्यूज़ चैनल्स में आहिनि ऐं ॿियो जेके बि TV चैनल्स आहिनि एक्टिंग फील्ड जेके बि आहिनि हिन में उहे न आहिनि त हिन करे असां लाइ इलाही ईज़ी थी वियो आहे हिन शइ खे माना साम्हूं खां ॾिसणु ऐं हुनजे बारे में पढ़णु ऐं हू पंहिंजा एक्सपीरियंसिस शेयर करनि था त इलाही माना बहितर माहौल थी वियो हाणे एज अ मीडिया स्टूडेंट अगरि ॾिठो वञे त अच्छा अली हैदर हिकिड़ो त ॾिसो तव्हां पढ़ंदा रहो था थियोरेटिकली ऐं प्रैक्टिकल वर्क मुंहिंजे ख़्याल सां उहो वधीक मैटर कंदो आहे हिन फील्ड में ऐं कंप्यूटर साइंस बि उहा ई फील्ड आहे IT जी फील्ड बि उहा ई आहे जंहिंमें तव्हांजो प्रैक्टिकल वर्क जेको आहे उहो वधीक काउंट थींदो आहे सो यस तव्हां कीअं ॿुधाईंदा त इहो ॾाढो ज़रूरी आहे त तव्हां गॾोगॾु थियोरेटिकली सां गॾु ऐं तव्हां जेको आहे सो प्रैक्टिकली तव्हांजो हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस हुजे न प्रैक्टिकल वर्क जे बारे में इहो आहे त अॼुकल्ह जीअं त माना असां मीडिया कम्युनिकेशन जा स्टूडेंट आहियूं त असांखे सोशल मीडिया वग़ैरह ते बि इन रहणो थो पए जी बिल्कुलु बिल्कुलु असांजा जेके प्रोजेक्ट्स आहिनि असांजा सब्जेक्ट्स आहिनि वीडियोग्राफी फोटो जर्नलिज़म त हुन में असांखे इहे शयूं प्रैक्टिकली करणियूं पवनि थियूं एंगल्स कीअं हूंदा आहिनि वीडियो कीअं रिकॉर्ड थींदी आहे कहिड़े फ्रेम में कढी आहे त इहे सॼियूं शयूं आहिनि जेकी असां प्रैक्टिकल कयूं पिया ऐं कंदा अचूं पिया ऐं असांजो कुझु इंसान जो पंहिंजो कमु बि हूंदो आहे ज़रूरी न आहे हर शइ तव्हांखे यूनिवर्सिटी सेखारे त असां पंहिंजी तरफ़ां बि पंहिंजी फुल एफर्ट कयूं पिया जो सिखी उहो ई सघंदो आहे जेके शौक़ु हूंदो आहे न त कहिड़ी बि यूनिवर्सिटी में हलिया वञो तव्हां सिखी कोन सघंदा तव्हां बिल्कुलु सही चओ पिया जी त बसि उनमें माना पंहिंजो बि आहे ऐं ॿियो यूनिवर्सिटी जी तरफ़ां बि सुठी हेल्प आहे हर शइ आहे
त उन सां गॾु गॾु हलूं पिया। माना सफ़र ॾाढो ख़ूबसूरत रहे पियो। अल्हम्दुलिल्लाह। ज़बरदस्त, ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त जेसीं ताईं तव्हां जे पंहिंजे अंदरि उहो शौक़ु कोन हूंदो तव्हां न सिखी सघंदा। पोइ अव्हां जिथे बि हुजो, जेकॾहिं अव्हां जी दिलि में उहो क्लिक थिए पियो त मूंखे सिखणो आहे, पोइ तव्हां किथे बि आहियो तव्हां ख़ूबसूरत तरीक़े सां सिखी सघो था। जी, असां अॻियां वधूं था ऐं असांजे प्रोग्राम में अव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त मोहम्मद ज़ुल्फ़िकार साहिबु बि मौजूदु आहिनि ऐं साइमा इकराम साहिबु बि मौजूदु आहिनि। अच्छा, साइमा इकराम साहिबु, असांखे ब्रेक ते वञिणो पियो, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कनि पियूं त हिकु दीवार आहे ऐं हुन दीवार जूं मुख़्तलिफ़ सिरूं आहिनि। सो हर सिर जो हिकिड़ो पंहिंजो कमु आहे, हर सिर हुन दीवार खे मज़बूत बणाए थी। त असां बि ईअं ई आहियूं, स्पेशली असांजा जेके हिन वक़्तु वालदेन ॿुधनि पिया, असांजा उहे बि जा ॿार हिन वक़्तु यूनिवर्सिटी जे लाइ अप्लाई कंदा ईंदड़ साल में, ऐं तव्हांजे माइंड में आहे त मुंहिंजे ॿार खे फलाणी फील्ड में वञिणो आहे, त फील्ड डिसाइड करण वारा यकीन तव्हां पेरेंट्स आहियो, पर फील्ड डिसाइड ॿार ई बहितर तरीक़े सां करे सघे थो, जंहिंमें हू सुहिणे तरीक़े सां वरी पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई सघे। सो इहो जेको स्पेस हूंदो आहे, मुंहिंजे ख़्याल सां इहो पेरेंट्स खे ॾियणु खपे। सो इन हवाले सां मैडम केतिरो टाइम लॻंदो आहे, मतिलबु मोबिलाइज़ करणु, कन्वेंस करणु, मुझे ख्याल से वडो इशू है। हम किसी को अपनी तरफ से कायल करना एक मुश्किल जॉब जरूर है, लेकिन ये कि मैडम इसमें पेरेंट्स हमारे पास आते हैं और अभी मैं इसी प्लेटफॉर्म से तमाम पेरेंट्स से कहना चाहूंगी कि अगर आपका बेटा या बेटी का किसी और यूनिवर्सिटी में एडमिशन नहीं हो सका तो आप नमल में एक बार जरूर विजिट करें। और इसका ताल्लुक एडमिशन से नहीं है मैम, हम एक सरकारी इदारा हैं और हुकूमत की तरफ से हम यहाँ पे अपनी नौकरी अंजाम दे रहे हैं। तो आई जस्ट वांट कि अगर आपको काउंसलिंग चाहिए तो दैट इज फ्री ऑफ कॉस्ट। जरूरी वो सिर्फ नमल के स्टूडेंट्स के लिए नहीं है, पूरे हैदराबाद पूरे सिंध के लिए मैम। हम इस्लामाबाद हेड ऑफिस की अम्ब्रेला के अंदर नमल के 10 कैंपसेस हैं, पिंडी से ग्वादर तक और कश्मीर से हैदराबाद तक। तो आई जस्ट वांट कि अगर आप अपने बच्चे को लेकर आए और जस्ट हमारे पास अपॉइंटमेंट बुक करें और आपको जो भी काउंसलिंग चाहिए वो अवेलेबल है। लेकिन एक मुश्किल काम है किसी को राजी करना कि आप हमारी बात माने। और हमारी बात मैम ये होती है कि पहले हम स्टूडेंट्स को उसका इंटरेस्ट देखते हैं, फिर स्टूडेंट के इंटरेस्ट और उसकी कैपेबिलिटी को देखते हुए पेरेंट्स को मॉरली परसुएट करते हैं। जबरदस्त जबरदस्त, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। ऐं सर तव्हां कैंपस कोऑर्डिनेटर आहियो। अच्छा सर, छा कीअं कुझु हार्डल्स आहिनि, पोइ कीअं डील कंदा आहियो? ईज़ी त कोन हूंदो न हिकिड़ो कैंपस कोऑर्डिनेटर आहे शइ खे डील करे, त थोरो ॿुधाइजो स्मूथली कीअं शयुनि खे वठी हलंदा आहियो, छा तव्हां जूं टेक्निक्स आहिनि, छा टिप्स आहिनि तव्हां जूं? जी आपने बिल्कुल सही कहा कि किसी चीज़ को कोऑर्डिनेट करना या किसी पूरे कैंपस को की जिम्मेदारी संभालना एक मुश्किल काम है। और जाहिर सी बात है स्टूडेंट्स हैं वो किसी न किसी के जो है बच्चे हैं बाहर हैं, तो उनको उनकी हिफाजत करना, उनकी जो है उनके माहौल का ख्याल रखना एक बड़ा चैलेंजिंग टास्क है। जी बिल्कुल, हर्डल्स भी आती रहती हैं इसके अंदर, और जो बेसिक जो मैनेजमेंट टेक्निक्स होती हैं उन्हीं का हम भी इस्तेमाल करते हैं। और सबसे अच्छी बात यह है कि हैदराबाद से ताल्लुक़ होने की वजह से यहाँ के लोगों के नफ्सियात से वाकिफ़ हैं, तो उनको मैनेज करने को इतना ज़्यादा चैलेंजिंग फिर नहीं रहता। और सिंध में वैसे ही हमारा जो है वो बड़ा खूबसूरत सूबा है और उसके लोग बड़े ही एक दूसरे की इज्जत करने वाले, एक दूसरे के साथ इखलास से पेश आने वाले लोग हैं, तो इतना ज़्यादा फिर चैलेंजिंग नहीं रहता। ये सिंध की जो खासियत है उसकी वजह से। ज़बरदस्त। अच्छा, हिकु उस्ताद खे पहिरीं जॾहिं उस्ताद जी ॻाल्हि निकिती त मुंहिंजो उस्ताद खे ज़हनी तरह ज़हन ते रसाई जेसीं ताईं हुनजी कोन हूंदी त उहो बहितर तरीक़े सां सम्झी न सघंदो। मुंहिंजे ख़्याल सां हर माण्हू जे लाइ, इहो मां नथी चवां, साइकोलॉजी चवे थी त तव्हांखे साइकी जे हिसाब सां पोइ हलणो हूंदो आहे, डील करिणो हूंदो आहे। त तव्हां ॾाढो सुठो टर्म यूज़ कयो त हैदराबाद जा माण्हू ऐं हुतां जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पोइ हुनजो माइंड सेट जेको आहे हुन हिसाब सां थोरो मूव करिणो पवंदो आहे। अच्छा, असां वटि मोहम्मद तलहा बि मौजूदु आहिनि। सो मोहम्मद तलहा, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो ईंदड़ दौरु आहे, ऐं जेकॾहिं असां ॾिसूं था IT जी दुनिया आहे, ॾाढी वसी आहे, ॾाढी ख़ूबसूरत IT जी दुनिया आहे। सो तव्हां पंहिंजो पंहिंजो उहो कैरियर कीअं ॾिसो पिया? BSc आपने सही कहा, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, उसके अंदर हम लोग कंप्यूटर लैंग्वेजेस होती हैं, अलग अलग होती हैं, जावास्क्रिप्ट, PHP और पाइथन। उसके अंदर क्या है कि आप जब ये पढ़ते हैं तो आपकी लॉजिक्स क्रिएट होती हैं, आपके आइडियाज़ आते हैं, आपका एक होता है कि किस तरीके से ये चीज़ बन रही है, एक लाइफ इम्प्लीमेंट होती है। सेकंड चीज़, यूनिवर्सिटी में हमें एक सबसे इजी है, हमारा एक शेड्यूल है पूरा 4 साल का, जिसमें हमारी डिग्री कंप्लीट होती है बेसिक, उसके अंदर हर इंस्ट्रक्शन मौजूद है। जैसे अगर आपने फर्स्ट सीजन से लिया है
फर्स्ट ईयर से लिया 4th ईयर में आपको डायरेक्टली डिग्री मिलेगी, कुछ भी हो जाए, ना लेट होगी ना कुछ। उसके अंदर आपकी कितनी छुट्टियां आती हैं, कितने गैप्स आते हैं, कितने जो भी टैलेंटेड जो भी चीज़ें होती हैं कितनी आती हैं, सारी आपके पास मौजूद होती हैं स्टूडेंट्स के पास। एक तो ये इजी होता है, उससे स्टूडेंट्स को ये होता है कि वो अपना टाइम टेबल इजीली बना लेता है। अगर उसको गैप लेने हैं तो वो शेड्यूल देख लेता है कि कहाँ पे छुट्टियाँ आ रही हैं, कहाँ पे गैप आ रहा है। तो ये चीज़ सही, ज़बरदस्त, ॾाढो सुठो। अच्छा मैडम, 4 साल जो एक्सपीरियंस, हाणे तव्हांजो 4थो साल थींदो, सो मां पुछणु चाहींदसि त इहा ख़ूबसूरत जर्नी, हिकिड़ो उस्ताद ख़ूबसूरत तरीक़े सां उनजी हिकिड़ी रूटीन सेट आहे, छा था सम्झो त इन उस्तादी पेशे मां अव्हां छा सिखियो आहे? मैडम, इसमें मैंने जो सीखा है ना, वो ये सीखा है कि मैं जहाँ से गुजर रही हूँ मुझे मेरे बहुत सारे स्टूडेंट्स देख रहे हैं, तो माई लाइफ मस्ट बी मॉडल रिप्रेजेंटेशन ऑफ अ ह्यूमन इन फ्रंट ऑफ देम। एंड ये है मैडम कि जैसे कि अभी स्टूडेंट्स हमारे आपको बता रहे हैं, तो इसमें हमारी कोशिश ये होती है कि हम अपने आप पे थोड़ा सा हमारा जब्त दूसरों से ज्यादा होना चाहिए, हमारा सब्र का पैमाना थोड़ा सा ज्यादा होना चाहिए, क्योंकि स्टूडेंट्स जो होते हैं कि डिफरेंट फैमिली बैकग्राउंड आहे, डिफरेंट फैमिली जो बाहर आहे, डिफरेंट कल्चर जो आहे। मां बेसिकली पाण हिते जेको हैदराबाद रीजन आहे, मां इतना मैं यहाँ पे फेमिलियर नहीं थी, लेकिन मैडम मैं जरूर ये बात इस पे कहूंगी कि हैदराबाद एक बहुत ही खूबसूरत शहर है, और सिंध की जो धरती है वाकई इसका दिल बहुत वसी है, और यहाँ पे जो भी आता है वो यहीं पे ही एडजस्ट हो जाता है। क्योंकि मैं यहाँ से नहीं हूँ, बट जब मैं यहाँ पर आई हूँ तो मुझे कभी भी नहीं लगा कि मैं यहाँ पे बिल्कुल नहीं हूँ। तो इस तरीके से और भी तालीमी इदारों से मैं मुंसलिक रही हूँ, अभी परमानेंटली मैं नमल के साथ मुंसलिक हूँ, तो मुझे सब ने बहुत ज्यादा अच्छे तरीके से जो है वो ट्रीट किया है। और इसी पे मैं एक और बात भी आपसे बताना चाहूंगी कि हमारे पास वीकेंड और इवनिंग क्लासेस भी अवेलेबल है, तो वो स्टूडेंट्स जो खास तौर पे जॉब करते हैं तो उनके लिए एक सहूलत मौजूद है कि वो वहां पर अपनी सुबह में जॉब और फिर वीकेंड यानी कि सैटरडे संडेज पर आके क्लासेस ले सकते हैं, और इवनिंग में 7:30-6 बजे तक क्लासेस हमारे पास मौजूद होती हैं। तो लोगों के लिए ये भी अपॉर्चुनिटी है। सही सही, ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही सुठे तरीक़े सां तव्हां ॾाढो सुहिणे तरीक़े सां एक्सप्लेन कंदा आहियो, तव्हां ॿुधाईंदा आहियो त मां ॾाढी बहितर उस्ताद आहियां। अच्छा, उनखां अलावा मोहम्मद ज़ुल्फ़कार मौजूदु आहिनि, ऐं मोहम्मद ज़ुल्फ़कार कैंपस कोऑर्डिनेटर बि आहिनि। सर्जन खां पुछणु चाहींदसि त सर तव्हांजो भला सफ़र कीअं रहियो आहे, ज़िंदगी जो सफ़र एतिरो ख़ूबसूरत, ऐं हींअर त माना तव्हां थोरो रिस्ट्रिक्टेड, थोरो बाउंड मूंखे लॻो पिया, घणा हिते बि मौजूदु आहियो, ऐं मूंखे न पियो लॻे तव्हां उन तरीक़े सां खुली ॻाल्हायो पिया। सो यस सर, प्लीज़ तव्हां थोरो असांखे ॿुधायो त ज़िंदगी जो सफ़र केतिरो ख़ूबसूरत रहियो आहे, कीअं रहियो आहे? जी, अल्लाह का शुक्र है, सफ़र जो ज़िंदगी का वो वैसे बहुत अच्छा रहा, क्योंकि बेसिकली मेरा ताल्लुक जो है वो, मैंने जो अपना बैचलर्स किया वो, मैं बेसिकली एक इंजीनियर हूँ, इंडस्ट्रियल इंजीनियर मेहरान यूनिवर्सिटी से। फिर उसके बाद मास्टर्स जो है वो NIT यूनिवर्सिटी से किया, वो एक अलग सफ़र था, कराची की लाइफ थी। फिर उसके बाद जो है वो मैंने फिर ज्वाइन किया नमल को इन 2019। एक बड़ा खूबसूरत सफ़र जो कि स्टार्ट हुआ 19 में, एज अ लेक्चरर मैंने ज्वाइन किया नमल को। तो नमल ने बहुत कुछ सिखाया, बहुत कुछ मैंने नमल से सीखा, और ज़िंदगी मेरी काफ़ी ज़्यादा, मैं ये कहूँ कि ज़िंदगी के ये जो 5 साल हैं जो मैंने नमल में गुजारे हैं, ये अगर मैं अलग कर दूँ तो ये शायद गलत ना होगा, क्योंकि जो कुछ इसमें मैंने सीखा, एज अ लेक्चरर जो आप सीखते हैं, एज अ टीचर आप जो सीखते हैं, एज अ एडमिनिस्ट्रेटर जो सीखा मैंने, वो जो है उसको शायद मैं बयान ना कर पाऊँ लफ्ज़ों में, मेरे लिए थोड़ा सा मुश्किल। सही सही, छाकाणि त तव्हां हिकु अदीब कोन आहियो, तव्हां हिकु शाइर कोन आहियो, त शायदि उहा शइ मूंखे ईअं फील थींदो आहे। सर, इहो मुंहिंजो हिकिड़ो पर्सनल हिकिड़ो रायो आहे त जेको घणो लिखंदो आहे, एक्सप्रेस करण जी हुन में शायदि घणी क्वालिटी हूंदी आहे, या जेको शाइर हूंदो आहे जंहिंजी फील्ड उहा हूंदी आहे, त उनजो लफ़्ज़ ॾाढो सुहिणे तरीक़े सां साथ ॾींदा आहिनि। ऐं पोइ कहिड़ो बि मौज़ू हुजे, तव्हां ईअं कोन चवंदा आहियो त शायदि मां हिन ते नथो ॻाल्हाए सघां या मां नथी ॻाल्हाए सघां। सो ख़ैर सर, बिल्कुलु तव्हां सही चओ पिया त शायदि मां उन तरीक़े सां में बि एक्सप्लेन न करे सघां, पर ख़ैर तव्हांजे ॻाल्हाइण मां मूंखे महसूसु थिए पियो त तव्हांजी ज़िंदगी जो इहो सफ़र बि 5 साल जेकॾहिं अलॻि कजनि था त ज़िंदगी जो सफ़र ॾाढो सुहिणे तरीक़े सां तव्हांजो गुज़रियो आहे। उमेदु आहे त अॻियां बि ज़िंदगी जो सफ़र ख़ूबसूरत रहे। सर, अव्हांजो साइमा इकराम मैडम, अव्हांजी ज़िंदगी जो सफ़र, ऐं पाण सभु यकीनन आउं हिते मौजूदु आहियां त हर कंहिंजी हिकिड़ी पंहिंजी महिनत हूंदी आहे त पाण सभु सुहिणे तरीक़े सां अॻियां वधी सघूं, पंहिंजे सिंध जो नालो रोशन करे सघूं, पंहिंजे पाकिस्तान जो नालो रोशन करे सघूं। ॿियो न, वधीक नथा वञूं, पर
पर पंहिंजी ज़ात में हिकु इंसान बहितर इंसान ज़रूरु हुजे जॾहिं तव्हां पंहिंजो पाण सां ॻाल्हायो त तव्हां पुर एतमादी सां पंहिंजो पाण सां पंहिंजी ज़ात सां ॻाल्हाए सघो। अच्छा, असां वटि मौजूदु आहिनि अली हैदर। सो अली हैदर, तव्हां खां आऊं ॾिसो हींअर ई जेको वक़्तु आहे सोशल मीडिया जा प्लेटफॉर्म्स, त मुंहिंजे ख़्याल सां जेको मीडिया एंड कम्युनिकेशन जो स्टूडेंट आहे उन जे लाइ ॾाढो आसान थी वियो आहे त तव्हां सुहिणे तरीक़े सां पंहिंजे कैरियर खे अॻियां वधायो। तव्हां ॿुधायो कीअं उहे तमामु स्टूडेंट्स हिन वक़्तु जेके अव्हांखे ॿुधंदा या इन द रिपीटेशन तव्हांखे ॿुधंदा, तव्हां जूं क्लिप्स ॾिसंदा, त उन्हनि खे कीअं ॿुधाइणु चाहींदव त हीउ जेको डिपार्टमेंट आहे ॾाढो ख़ूबसूरत डिपार्टमेंट आहे, तव्हां पंहिंजो फ्यूचर हिन फील्ड में अची करे बि ख़ूबसूरत बणाए सघो था? असल में ॻाल्हि इहा आहे त हिते उहा ई ॻाल्हि जेका पहिरीं थी पई त हिते हर को माउ पीउ जेको बि आहे उहो पंहिंजे ॿारनि खे इंजीनियर या डॉक्टर ॾिसणु चाहे थो। त जॾहिं बि ॿार पंहिंजे माउ पीउनि खे चवनि बि था त असांखे मीडिया एंड कम्युनिकेशन में वञिणो आहे, त पहिरियों सुवालु जेको मूंखां बि पुछंदा आहिनि, चवंदा आहिनि ॿियो छा पियो करीं, जेको मेन कमु छा आहे, इहो त साइड ते आहे। जी बिल्कुलु, माना केर बि आया त हिनखे एज़ अ मेन डिग्री या एज़ अ करियर ॾिसे ई कोन थो। हू चए थो बसि हीअ त साइड ते, इहो थी वियो त थी वियो, न त ॿियो कुझु ॾिस। इहा शइ पहिरीं इहा शइ ख़तमु थिए पंहिंजे हिते, ख़ासि करे हैदराबाद मां। जो कराची में त इहा शइ हींअर बि माना कराची या ॿिया कहिड़ा बि शहर ॾिसूं, पंहिंजे शहर में इहा शइ इलाही आहे। त पहिरीं त इहा शइ ख़तमु थिए, ऐं ॿी शइ उन्हनि खे ॿुधायो वञे त इहा शइ हू पंहिंजे दिमाग़ मां कढनि कीअं, उन्हनि खे ॿुधायो वञे त इहे शयूं आहिनि मीडिया जे ज़रिए। तव्हां हीअ थी सघो था, तव्हां एंकर पर्सन थी सघो था, सही, बिल्कुलु, तव्हां मीडिया में एक्टर थी सघो था अगरि तव्हां में टैलेंट आहे। ऐं कंहिं में टैलेंट हूंदो बि आहे त हुनखे ज़बरदस्ती इंजीनियर या डॉक्टर ठाहियो वञे थो असांजे मुआशरे में। अच्छा अली हैदर, मां तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॿुधायां। असां वटि हिकिड़ा ईंदा आहिनि डॉक्टर, उहे ईंदा आहिनि लम्स मां। सो उन्हनि खे ॾाढो इंट्रस्ट हुयो त मां को रोल प्ले करियां, ऐं महरान टेलीविज़न उन्हनि खे ओपन स्पेस ॾिनो त तव्हां ठीकु आहे बज़ार तव्हां डॉक्टर आहियो, पर तव्हां अचो ऐं हिकिड़े ड्रामा में तव्हां हीउ रोल प्ले कयो। ऐं उन्हनि उहो रोल प्ले कयो, ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां उहो रोल प्ले कयो। त मुंहिंजे ख़्याल सां तॾहिं बि इहो असां वटि हिकिड़ो न माइंड सेट आहे त ठीकु आहे तव्हां करे त सघो, त साइड ते सभु शइ हले थी, पर तव्हां बेसिकली कंदा छा आहियो या अव्हांखे छा करणु खपे, त हिकिड़े काउंसलर जी बि हिते नीड आहे, ईअं सम्झो था? बिल्कुलु, अहिड़ो को केर बि हुजे जेको हिते ॿुधाए अवेयरनेस पैदा करे त यार इहा बि हिकिड़ी फील्ड आहे ऐं हिन में अॻियां वधी सघिजे थो। ऐं हींअर त अञा बि आसान थी वियो आहे हिन फील्ड में वञण जो। अगरि ॿियनि जे नज़रिए में ॾिठो वञे त ॿियनि सां कंपेयर कजे, ॿियनि फील्ड सां, त मीडिया हिकिड़ो हींअर इलाही आसान ऑप्शन ॾिठो वञे थो अगरि तव्हां में टैलेंट आहे। वरी उहा ई ॻाल्हि थी अचे, सोशल मीडिया जो दौरु आहे, इलाही सारा प्लेटफॉर्म्स आहिनि, इंस्टाग्राम आहे, फेसबुक ते इलाही टाइम आहे, टिकटॉक आहे, यूट्यूब आहे, इलाही जल्दी फेम मिली थो वञे ऐं हुन सां अर्निंग बि थी वञे आराम सां। त हिन शयुनि ते अगरि कंहिंखे शौक़ु आहे त पहिरीं हिन शयुनि खां शुरू करे ऐं चेक करे पंहिंजो ओरिजिनल कंटेंट ठाहे करे त हुन में उहा शइ आहे। अच्छा, कंटेंट भला केतिरो मैटर कंदो आहे, छा था सम्झो? कंटेंट ॾिसो इलाही टाइप जो हूंदो आहे। हिकिड़ो हूंदो आहे ओरिजिनल कंटेंट जेको अॼुकल्ह पंहिंजी स्टोरीज़ ठाहे करे पंहिंजा हिकिड़ी पूरी शॉर्ट फिल्म्स ठाहे सघे थो माण्हू यूट्यूब ते, इहे हिकिड़ो अलॻि कंटेंट आहे। व्लॉग्स जो हिकिड़ो अलॻि कंटेंट आहे, ऐं टिकटॉक ते हिकिड़ो माना सॉन्ग्स या एक्ट करणु, उहो हिकिड़ो अलॻि कंटेंट आहे। त जंहिंमें बि जंहिंजो इंट्रस्ट हुजे ऐं जंहिंजी स्पेशलिटी हुजे त उहो माण्हू करे, ॿी शइ में न वञण जी कोशिशि करे, जेको उनजो शौक़ु आहे उहो करे, इनशाला कामयाबु थींदो ज़रूरु। ज़बरदस्त। ऐं मां चाहींदसि त तव्हां पंहिंजो पूरे प्रोग्राम मां हिन क्लिप खे अलॻि करे ऐं तव्हांजो जेको सोशल अकाउंट आहे तव्हां उन ते अपलोड ज़रूरु कजो, त उहे स्टूडेंट्स जेके हिन फील्ड में अचणु चाहिनि था या समहाउ ॿुधी करे पंहिंजे मुआशरे में इहे सभु ॻाल्हियूं ऐं उन शइ खां परे हटनि पिया, त पंहिंजो जेको हुननि जो इंट्रस्ट आहे हुन जे तरफ़ वधनि। त हुनजे लाइ मां इहो चाहींदसि त तव्हां इहो ज़रूरु कजो। ऐं असां वटि मोहम्मद ज़ुल्फ़कार साहब मौजूदु आहिनि। सर, फ्यूचर प्लान्स थोरो चाहींदसि त तव्हां उन ते ॻाल्हायो। जी प्लीज़। फ्यूचर प्लान्स के हवाले से अगर मैं बात करूँ तो नमल यूनिवर्सिटी का जो सबसे पहला जो फ्यूचर प्लान है वो अपना कैंपस इस्टेब्लिश करना है हैदराबाद के अंदर, जिसके लिए जो हमारे पास एकर्स में ज़मीन मौजूद है, जो कि मैं आपके प्लेटफॉर्म से, सुबह मेहरान के प्लेटफॉर्म से जो है सिंध गवर्नमेंट का शुक्रिया अदा करना चाहूँगा कि उन्होंने नमल यूनिवर्सिटी को जो है जगह अलॉट की। और उसके साथ साथ मैं आपको ये भी बताना चाहूँगा कि शहर के बीचों बीच कासिम चौक के बिल्कुल नज़दीक ये जगह मौजूद है। ये सबसे पहले एक तो फ्यूचर प्लान ये। दूसरी तरफ अगर मैं फ्यूचर प्लान हैदराबाद के हवाले से बात करूँ तो ये है कि नमल यूनिवर्सिटी हैदराबाद के स्टूडेंट्स के साथ साथ जो हमारे अंदरून सिंध जो है, पूरा सिंध जो है,
उसके जो है अब टारगेट करने जा रही है कि अब पूरे सिंध को जो है तालीम देनी है, और वो भी एक म्यारी तालीम देनी है, और सरकारी सतह पे जानी। सरकारी सतह से मेरा मुराद है अखराजात कम हो और तालीम म्यारी हो। ये फ्यूचर प्लान है हमारे, और मैं समझता हूँ ये कोई फ्यूचर प्लान जो है वो सिर्फ एक इदारे का नहीं है, बल्कि कौमी फ्यूचर प्लान है। सही, तव्हां इहा ॻाल्हि लास्ट में ॾाढी पावरफुल तव्हां ॻाल्हि कई आहे त इहा हिकिड़े इदारे जी ॻाल्हि कोन आहे, पर कामयाबी इहा असांजी क़ौम जी आहे। सो यकीनन इहा आहे। अच्छा मैडम, जेकॾहिं असां इन्हनि पूरनि तक़ाज़ाउनि ते पूरो लहूं था त छा बहितरी अची सघे थी? ऐं चाहींदसि त फर्दर तव्हां कंटिन्यू कयो। मैम, इसमें ये है कि जैसे भी हमारे पास मिट्टी और थरपारकर से कुछ स्टूडेंट्स आए हैं जिनके लिए हमने सेपरेट क्लासेस का किया है। वो रेगुलर स्टूडेंट्स के साथ भी पढ़ रहे हैं, लेकिन चूंकि वो अपना CSS और अपना जो सरकारी नौकरी है उनके कम्पिटिटिव एग्जाम्स के थ्रू आगे जाना चाहते थे, तो वो इंग्लिश डिपार्टमेंट में हमारे पास आए हैं। तो हमारी जो फैकल्टी ऑफ लैंग्वेजेस में जो हमारा इंग्लिश डिपार्टमेंट है मैडम, आई वुड लाइक टू टेल यू कि हमारे स्टूडेंट्स जो हैं वो लैंग्वेज एंड लिटरेचर दोनों कॉम्बिनेशन डिग्री लेते हैं, ताकि वो आगे चल के 4 साल का सफर खत्म करने के बाद ये तय कर सके कि उनको लैंग्वेजेस में मूव करना है या लिटरेचर में उनको मूव करना है। अब ऐसे में जब हमारे पास थरपारकर से और मिट्टी से और खैरपुर से और गंबट से मुख्तलिफ एरिया से मैम स्टूडेंट्स आए हैं जो थोड़ा सा खुद को ये महसूस करते हैं कि हम शायद शहरी बच्चों के बराबर अंग्रेजी नहीं बोल सकते। तो उनके लिए मैम हम क्या करते हैं, 8 से 2 में हमारे पास रेगुलर क्लासेस चल रही हैं, फिर कुछ ब्रेक के बाद हम उन स्टूडेंट्स के लिए 1 से 1.5 घंटे की डेली रिफ्रेशर क्लास चलाते हैं, जो कि बिल्कुल फ्री ऑफ कॉस्ट होती है। वी जस्ट वांट टू टेम देम कि वो सेकंड सेमेस्टर में पहुंचने से पहले अपने जो बाकी यहाँ के अर्बन लाइफ के जो स्टूडेंट्स हैं उनके बराबर आ सकें। और ये तकरीबन हमारा हर डिग्री प्रोग्राम में, क्योंकि हमारा मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन जो है वो आपको पता है कि HEC की तरफ से यूनिवर्सिटीज में अंग्रेजी है, और स्टूडेंट्स जो हैं वो सिंधी में भी पढ़कर आते हैं, उर्दू मीडियम से भी आते हैं। तो तमाम को एक प्लेटफॉर्म पे लाने के लिए हमारी कोशिश है कि हम इसको लेके चलें। और आने वाला टाइम में एकेडमिकली मैम वी आर मूविंग फॉर डिस्टेंस लर्निंग प्रोग्राम। हम ऑनलाइन डिग्रीज का भी अपना स्टार्ट करने जा रहे हैं, और स्मार्ट क्लासरूम्स को भी नमल ऑलरेडी इंट्रोड्यूस कर चुका है, लेकिन हम भी वापस से इंट्रोड्यूस कर रहे हैं। जबरदस्त स्टार्ट करना चाह रहे हैं। अच्छा, ओवरऑल मूंखे ॾाढो नमल जो जेको बि सेटअप आहे, जेको बि सिस्टम आहे, मूंखे ॾाढो ख़ूबसूरत लॻो आहे अवांजी ज़ुबानी ॿुधी करे। ऐं लास्ट टाइम बि हिन ई प्रोग्राम में सुबुह मेहरान में जॾहिं ॿुधो त ॾाढो सुठो लॻो, ऐं मूंखे लॻे पियो त वक़्त सां असां वटि तब्दीली ज़रूरु अचे पई, उहा तालीम जे मैदान में बि, असांजे मुआशराती हिसाब सां बि यकीनन। असां हाणे मोकिलाईंदासीं। थैंक यू सो मच साइमा इकराम साहिबा, तव्हां असांखे बहुत शुक्रिया, एंड साहब का भी बहुत शुक्रिया कि आप अकेडमिशियंस को भी यहाँ आने और बात करने का मौका देते हैं। ऑनर फॉर अस मैडम। ऐं उनखां अलावा मोहम्मद जुल्फ़कार साहब, अवांजी बि थोराइती आहियां। बहुत शुक्रिया, सुबह मेहरान की पूरी टीम का शुक्रिया, मेहरान टीवी का शुक्रिया कि उन्होंने नमल यूनिवर्सिटी को एक मौका दिया। सर प्रेशर फॉर अस। उनखां अलावा असां वटि फौजिया मेमन मौजूदु हुयूं, हमज़ा असां वटि मौजूदु हुया, नूर असां वटि मौजूदु हुयूं, नूरुल हुदा। ऐं उनखां अलावा असां वटि हिन वक़्तु अली हैदर मौजूदु आहिनि, मोहम्मद तलहा सिद्दीकी मौजूदु आहिनि। मां ॿिन्हिनि जी बि शुक्रगुज़ार आहियां। ॾाढो बहितर प्रोग्राम रहियो व्यूअर्स। इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम में वरी हाज़िर थींदासीं, नवां महिमान, ऐं पाण खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं जंहिं मूंखे ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त। पंहिंजी दुआउनि में रखिणो यादि। अल्लाह।